सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन्हीं करे मनमानी कर पंहिंजी मर्ज़ी सां हलणु उहो असां वटि आहे ई न इंसाननि में। तंहिंजे करे ज़िंदगी कोई चवे मुंहिंजी ज़िंदगी मां जीअं 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 वणे तीअं कयां, सॉरी कुझु बि न, मुंहिंजे वास कुझु आहे ई न। इहा सॼी चीज़ इहा सोच ई पोइ ते पवण वारी आहे। जीअं वणे भई तुंहिंजी ज़िंदगी थोरी आहे, तूं पाण पैदा थोरे थियो आहे, तूं पाण पढ़ियो पढ़ियो तूं उतो थी करे ओड़ो थोरे आयो आहे। तूं प्री नर्सरी को शुरू कयो आहे, तूं जिते पहुतो आहे न तुंहिंजो आहे छा? भई तूं पाण पैदा थोरे थियो आहे, तोखे वॾनि पैदा कयो आहे, तोखे बणायो आहे, ठाहियो आहे, सभु कुझु थियो आहे। जेकॾहिं ईअं तूं पाण पैदा थी आहे, जेकॾहिं ईअं तूं पंहिंजो पाण खे सम्झे भई उन्हनि पंहिंजो पाण खे पैदा करे छॾियो, पोइ त जेके ॿार जाया पैदा थियो न ठेबे ते उछलाईंदा आहिनि, पाणी में उछलाईंदा आहिनि, के कम जा थोरे हूंदा आहिनि। जन पढ़ायो, ठाहियो, बणायो, सभु कुझु थियो, असांखे एतिरी इज़त ॾिनी, असांखे इंसान बणायो, इहे सभु असांजे कारज हूंदा आहिनि। इनखे दोस्ती, संगत, साथ, मालिक जी रहमत, सतगुरु जी शिक्षा, इन्हनि संतनि महात्माउनि जा वचन, पंहिंजे जीवन खे हलाइण, इहा हक़ीक़त में सभु असांजे जीवन जा कार्ज आहिनि जेके असांखे लाहिणा हूंदा आहिनि। आमतौर असांजी सोच हूंदी आहे असांखे जेको वणे, जेको खायूं पीयूं, उथियूं वेठियूं, जेको कयूं, असांजी मनमानी, कोई मनमानी आहे ई न। तंहिंजे करे असां इंसान वटि कोई मनमानी जो तस्वर बि कोन्हे। इन करे कोई इंसान असां ॾिसंदा असांखे इंसान जी ग़लती बर्दाश्त काथे करना। बाक़ी असां कॾहिं के जानवर के पखी पशु के थोड़े चयो आहे, कॾहिं असां शेर खे चयो आहे तूं शेर थी, मुंहिंजो कम बि आहे बहादुरी, बहादुर थींदो ई सही। कॾहिं असां कोयल खे थोड़े चयो आहे तूं कोयल थी, मुंहिंजो कम बि आहे मिठो ॿोलणु। कॾहिं असां कांव खे थोड़े चयो आहे तूं कांव थी, मुंहिंजो कम ई आहे कड़वो ॿोलणु। कॾहिं असां नांग खे थोड़े चयो आहे तूं नांग थी, वो तो वार वकड़ करे घुमंदो ई सही। कंहिं वण, पखी, पशु, कंहिं जीव, कंहिं जानदार, कंहिं जल जीवन खे असां कॾहिं कुझु न चवंदा आहियूं, छाकाणि त भई जहिड़ी आदतूं जग पूरो उतरंदो आहे। पर जॾहिं कोई इंसान कोई ग़लति कंदो आहे, कंहिंखे सताईंदो आहे, ॾुखाईंदो आहे, ग़लति रस्ते ते वेंदो आहे, ग़लति तरीक़ा अपनाईंदो आहे, त पोइ हुनखे वरी वरी चवंदा आहियूं कुझु इंसान थी, कुझु माण्हू बाण। सिर्फ़ु इंसान खे चयो वेंदो आहे कुझु इंसान थी, कुझु माण्हू बाण। इंसान थी माण्हू बण, यानी जेके तुंहिंजा फर्ज़ आहिनि पंहिंजा सां पूरा करण, पूरो उतार, पंहिंजो पाण खे उनजे लाइ पंहिंजो पाण खे संभाल। इन करे असां इन्हनि संतनि, महात्माउनि, दरवेशनि जूं वर्सियूं मल्हाईंदा, कंहिं अज़ीम हस्तियुनि, महापुरुषनि जूं वर्सियूं मल्हाईंदा, त जंहिंजो मक़सदु हूंदो आहे उन्हनि पंहिंजी ज़िंदगी खे कीअं जियो, कीअं हलियो, कीअं संभाले करे हलिया। जीअं सचे साईं खे ॾिसंदा भई जेको चवंदा उन वक़्तु थींदो, लेकिन इहो चवणु त सवलो कमु आहे। कॾहिं वचन शक्ति चवंदा आहियूं, कॾहिं रहमत चवंदा आहियूं, कॾहिं कुझु चवंदा आहियूं, लेकिन अगरि उनजो ॿियो पहलू असां ॾिसूं, ॿियो सवलो कमु थोरे आहे। भई जेको मुंहं सां चवनि उहो थिए, उन्हनि पंहिंजो पाण खे केतिरो संभालियो हूंदो। अगरि ॿियो पहलू तुंहिंजो ॾिसूं, भई हिकु हिकु लफ़्ज़ जंहिंखे संभाले करे ॻोल्हणो पवे, कंहिंजी ज़िंदगी में कमियूं पेशियूं कहिड़ियूं न ईंदियूं, घटि वधाई कहिड़ी न ईंदी आहे, ज़िंदगी में दुख सुख त ईंदा ई सही, लाह चाड़ा ईंदा ई सही। ऐं साईं जन जी ज़िंदगी में त उहो ई आयो, जंहिंजे ॿार खे बली चाढ़ियो वञे खां मथे ॿियो छा थींदो आहे। उनजे बावजूद बि उन्हनि पंहिंजे लफ़्ज़नि खे संभालियो हूंदो, उनखे एतिरो अञा पीठ जी जॻह ते उन्हनि आसीस ॾी हूंदी। असांखे कोई सॼे ॿार जे लाइ कोई चवे थो, जे लाइ हीअं चए पई, असां उन ते बि कंट्रोल न करे सघंदा आहियूं, पंहिंजी थोरी गिला ते कंट्रोल न करे सघंदा आहियूं। जंहिंजो ॿार उनजे साम्हूं बली चाढ़ियो वञे, वरी उनजो लाश ई ॿाहिरि रखी वञे,
उन पंहिंजो पाण खे पंहिंजे लफ़्ज़नि खे केतिरो संभालियो हूंदो की मुंहिंजे मुंहुं मां कोई ग़लति लफ़्ज़ न निकिरे। अगरि उन सां ॿियो पहलू ॾिसूं त सही, उनजो ॿिया पासो ॾिसूं त सही, केतिरो जीवन हुनखे संभाले करे हलियो। असां जेतिरा ई वेठा कोई थोरो कोई छड़ो ॿियो ॿुधाए थो जी फलाणे गिलाप खे थोरो कूड़ी ॻाल्हि करे पतो बि न हुजे, तॾहिं असां आग बगोला थी वेंदा आहियूं। अंदरि अंदरि अलाए छा हलंदो आहे, अंदरि अंदरि केतिरो असां खाईंदा रहंदा आहियूं, अलाए केतिरो क्रोध साड़ जलन, ईअं लॻंदो आहे वस पुॼे चीरे फाड़े पूरो करे रखोसि। अहिड़ी हालत थी वेंदी आहे कहिड़ी कंहिंजे लाइ। तंहिंजे करे हुननि पंहिंजो पाण खे केतिरो संभालियो हूंदो, केतिरो बणायो हूंदो। तंहिंजे करे असां सचे साईं जे जीवन खे ॾिसंदा आहियूं त जीवन संभाले हलण जो नालो हूंदो आहे, पंहिंजो पाण खे बणाए हलण जो नालो। असांखे ख़राब ऐं ख्वार करण जी अथादी आहे ई न। असांखे जीवन विञाइण जो कोई अधिकार आहे ई न, कोई पावर ई न आहे। छाकाणि असांखे सभिनी जो भाई जेको ॿार पैदा कयासीं त ॿारनि जो बि त फर्ज़ु आहे न पंहिंजो पूरा उतरूं, वॾनि जा फर्ज़ पूरा कयूं, जंहिं मुल्क में रहूं था उनजा फर्ज़ पूरा कयूं, जेके दोस्त संगत साथ आहे उनजा फर्ज़ पूरा कयूं, जंहिंजा केतिरा असांखे एहसान आहिनि सतगुरुनि जा, भॻवान जा, इंसानी जनम जा, असां उनखे गवाए छॾियूं। कोई सवलो कमु थोरे आहे। तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन ऐं जनम खे हमेशह संभाले करे हलूं। इन करे जीवन ऐं जनम खे संभालण जे लाइ पोइ असां उन सचे साईं जी रहमत में ईंदा आहियूं, संतनि महात्माऊं दरवेशनि जी दावनि में वेहंदा आहियूं त जीअं असां संभालियूं ऐं संभालियूं असां बेसिक तरीक़े सां इन करे उनजी शुरूआति असां शेवा ऐं नाम ध्यान सां कंदा आहियूं। शेवा सां असां में शांती ईंदी आहे, असांजो क्रोध, असांजो सार, असांजी जलन, उहा सभु शेवा करण सां ख़तमु थींदी आहे। असांजो अहंकार पंहिंजो दम टोड़ींदो आहे। असां जे कोई शेवा कंदासीं, किथे वेंदासीं तो अहंकार पंहिंजो दम टोड़े वेंदो आहे। जे असांखे शेवा न कंदासीं न, असां मंदर में सतगुरु भॻवान जे साम्हूं वेठा हूंदासीं न, ईअं अहंकार में वेठा हूंदासीं, कोई चवंदो सुरी वे तॾहिं बाग बगोला थी वेंदासीं। पर असां शेवा में खड़ा हूंदासीं, कोई कुछ लफ़्ज़ भी चई वेंदो तॾहिं बि मुस्कुराए करे राज़ी करे छॾींदो, ठीकु आहे, अहंकार सॼो पंहिंजो पाण ख़तमु थींदो, दूर थींदो। तंहिंजे करे शेवा सभु खां पहिरीं असांजो अहंकार ख़तमु कंदो आहे। शेवा जी इहा ई ख़ूबी आहे, असांजो अहंकार ख़तमु करे, बसि मेन ख़ूबी इहा हूंदी आहे। ऐं नाम ध्यान असांजे जीवन खे संभाले।